सफर में साथी तमाणी तमंजिल सदा ढोल ढाटी। बाबा ही जो तव्हां पाण में ॻाल्हायो पिया कचहरी पिया कयो माशाल्लाह अहिड़ी नाले जे चङनि भलनि खे ख़बर न हूंदी। मुंहिंजी दिलि पई चए त इहा वीडियो करे तव्हांजी मां इहा अपलोड कयां। सो काइंडली इहो जेको तव्हां ॻाल्हायो पाण में इहो ॿीहर जेको आहे हिन वीडियो में ॿुधायो आहे, महिरबानी थींदी। हाँ बेटा बिल्कुलु इहा ॻाल्हि करणु जहिड़ी आहे ऐं करणु घुरिजे। ऐं असांजे सुल्तानकोट शहर में अहिड़ियूं अहिड़ियूं अज़ीम शख़्सियतूं पैदा थियूं जेके कॾहिं विसारे नथो सघिजे। हे असां जंहिं ख़ानदान जी ॻाल्हि कयूं पिया हे उन ख़ानदान जी ॻाल्हि कयूं पिया जीअं सॼी ज़िंदगी जेके ॾिनो आहे वरितो न आहे। हीअ जेकी असां डिस्कस कयूं पिया पाण में कचहरी कयूं पिया अदा सां वेठो आहियूं ॾुख सुख शेयर कयूं पिया त मोहसिन खान जे बारे में ई ॻाल्हायूं। ऐं मोहसिन खान आगा मोहसिन अली खान पठान तमामु हिकिड़ी अज़ीम शख़्सियत, इंसान दोस्त, यारनि जो यार। हुनजो जेको ज़िंदगी गुज़री न सभ खां पहिरियां इंसान ऐं इंसानियत, पोइ दीन मज़हब, पोइ क़ौम, पोइ दुनियादारी, दुनिया जा साया मसइला। ऐं अदा ईअं आहे ऐं मोहसिन खान ईअं ई ज़िंदगी गुज़ारी। तव्हां त हुनजे नंढपण खां वाक़ुफ़ु आहियो जेको तव्हां माशा लेकिन कुझु त ॿियो माण्हू हो कंहिं बि न हो बेज़ार वारो साहब न हूंदो चवंदो त वेठो हुजे ॻाल्हाए ईअं इन में को शक न आहे साईं। अदा हक़ीक़त इहा आहे त असांजे सुल्तानकोट जे शहर में तमामु ज़बरदस्त अज़ीम शख़्सियतूं पैदा थियूं ऐं जंहिंजा अॼु बि वॾा हिकिड़ा अहम किरदार आहिनि ऐं सुठनि सुठनि उहिदनि ते फ़ाइज़ आहिनि। ऐं हुननि बिल्कुलु सुल्तानकोट में त छा पर पूरी सिंध लेवल ते ऐं पूरे पाकिस्तान लेवल ते ऐं बाक़ाइदे हिननि उहे कम कया आहिनि जो कंहिंखां कॾहिं विसरी नथा सघजनि, कॾहिं बि कंहिंखां विसरी नथा सघजनि। असल में हक़ीक़त इहा ई आहे त ख़ान साहब आगा निज़ामुद्दीन ख़ान जी जेकी हिस्ट्री आहे या जेको हुनजो ख़ानदान आहे उहो अहिड़ो ख़ानदान आहे जो सॼी ज़िंदगी हुननि कंहिंखे ॾिनो आहे पर कंहिंखां वरितो कोन थो। सरकारी हिसाब में ज़मीना पंहिंजो हिन वक़ुफ़ करे ॾिनियूं, अस्पतालनि में, ईदगाहनि में, स्कूलनि में, कॉलेजनि में हिन पंहिंजो माशाअल्लाह इन में को शक न आहे। अॼु बि सखर जे शहर में मासूम शाह मुनारे जे बिल्कुलु लॻ ख़ान साहब आगा निज़ामुद्दीन ख़ान जे नाले सां डिग्री कॉलेज आहे जेकी हर साल पोज़ीशन खणंदी आहे सखर डिवीज़न में। ऐं उनखां अलावा आगा बदरुद्दीन ख़ान साहब आगा निज़ामुद्दीन ख़ान पंहिंजे बचड़नि खे जेकी तालीम ॾिनी उन तालीम जो हुनखे मुकमिल एडवांटेज मिलियो। हुनखे अलाह पाक जेकी औलाद ॾिनी उहे वॾनि वॾनि उहिदनि ते फ़ाइज़ रहिया। आगा बदरुद्दीन ख़ान त उहा शख़्सियत हुई जो मूंखे यादि आहे असां नंढड़ा हुयासीं हिकिड़ा माण्हू 12 महीने ज़कात कढंदा आहिनि पर हू हर हफ़्ते कढंदो हीअं था। ऐं उनखां अलावा हुन अहिड़ा पंहिंजी ज़िंदगी में कम कया जो केतिरनि ई मज़लूमनि खे, मिसकीननि खे, अबोचनि खे फांसी घाट में लाहिया ऐं संत जो नाम कानूनदान हो। पंहिंजे मौत ते टांगे वारा गॾगारा वारा बि असां शक में रोईंदे ॾिठासीं। इन में को शक न आहे। सुल्तानकोट जो इहो पहिरियों पठान हो जंहिंजी 3 जनाज़े नमाज़ा थी आगा बदरुद्दीन ख़ान। उहा शख़्सियत हुई जो जंहिंजूं 3 जनाज़े नमाज़ा ग़ैबाना नमाज़ त उनजूं खोड़ थियूं पर जनाज़े नमाज़ा 3 थियूं सही न। ऐं रब जे नाम सदको अञा उन सां गॾोगॾु वरी ख़ान साहब आगा निज़ामुद्दीन ख़ान जो 2 नंबर फर्ज़न आगा सैफुद्दीन ख़ान पठान उहो बि माशाअल्लाह पंहिंजे वटि पाण हुयो ऐं हुन बि बाक़ाइदे उहे कम कया जेके अॼु ॾींहं ताईं कंहिंखां बि न विसरंदा। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सरमायो हुयो ऐं माशाअल्लाह कानूनदान हो ऐं उनखां अलावा जज हुयो, जस्टिस हुयो। ऐं हुन बि जेकी ज़िंदगी गुज़ारी बिल्कुलु खुलियल किताब वांगुरु गुज़ारी ऐं इन में को शक न आहे। आगा ख़ान साहब आगा निज़ामुद्दीन ख़ान जेकी पंहिंजी औलाद खे तालीम ॾिनी, जेकी हुननि तरबियत ॾिनी, उनजो एडवांटेज इन ख़ानदान खे मुकमिल मिलियो ऐं हुननि जे बचड़नि उहे कम कया जो अॼु बि सुल्तानकोट जे पठान जे लाइ हिकु मिसाल आहे। उन में असांजी वॾी इज़त आहे। सुल्तानकोट जे शहर में अलाह जे नाम जो सदको अञा हक़ीक़त इहा ई आहे त अहिड़ियूं अहिड़ियूं शख़्सियतूं अलाह साईं पैदा कयूं जेकॾहिं असां उनजी हिस्ट्री ते कुझु लिखूं न त यकीन कयो किताब बि घटि आहे।
उन खां 3 नंबर साईं जो फर्ज़ंद हुयो ख़ान साहिबु आगा निज़ामी ख़ान हुयो, आगा नज़र अली ख़ान। उन ज़्यादातर ज़िंदगी पंहिंजी ब्रिटिश गवर्नमेंट में गुज़ारी, ब्रिटिश में रहियो, लंदन में रहियो, शादी बि उतां कई। उनखे हिकिड़ो फर्ज़ंद आहे, उनजो नालो आगा के ख़ान आहे। हींअर बि उहो जस्टिस आहे ऐं तमामु पढ़ियल लिखियल फैमिली ऐं इंसान दोस्त, हॾ ॾोखी, ग़रीबनि जा यार, मिसकिननि जा यार ऐं मज़लूम जो आवाज़ु आहे। उन्हनि जे ख़ानदान जो ई फ़र्दु हुयो जंहिंजो नालो आगा मोहसिन अली ख़ान पठान हो। मोहसिन अली ख़ान पठान जे लाइ जेतिरी बि ॻाल्हियूं कयूं तमामु घटि आहिनि। मां इहो शेर त ज़रूरु चवंदुसि त माण्हू सभु न सुहिणा, पखी सभु न हंज, कंहिं कंहिं माण्हू मंझि अचे कोन ॿार। ऐं मोहसिन अली ख़ान यारनि जो यार त हुयो, पर सच पुछो अदा मूंखे इहा हक़ीक़त आहे, मुंहिंजा दोस्त बि मूंखे ॿुधाइनि था त सखर जे शहर में ऐं तालके रोड़ीअ में अॼु ॾींहं ताईं केतिरा ई एतिरा माण्हू हुया जेके हिनखे पठान घटि ऐं सैयद वधीक सम्झंदा हुया, छो जो हुनजी फ़ुकरा तबियत हुई। इंसान दोस्तो, हुन सभ खां पहिरियां इंसान खे इज़त ॾिनी ऐं इंसानियत खे, पोइ दीन ऐं मज़हब खे ॾिठई, पोइ दुनियादारी खे ॾिठई, पोइ पंहिंजे अज़ीज़ क़रीब खे ॾिठई। ऐं इन में को शक न आहे मोहसिन ख़ान जेॾो ख़ूबसूरत हुयो, जेॾो हसीन हो, जेॾो हुनजो अख़लाक़ हो, एॾो ई ज़िंदा दिलेर हो। ऐं दिलेरी जेकी बि हुन इस्तेमालु कई, मूंखे उहो ॾींहुं यादि आहे दादा, अक्सर करे जॾहिं सखर में ईंदो हो शाम जे टाइम ते, तव्हां महबूब साहब वटि हूंदा इंश्योरेंस में, त तव्हांखे जंहिं महिल खणी ईंदो त केतिरा ई अहिड़ा मसइला आहिनि हल कंदे ॾिठासीं जेको 24 कलाक ग़रीबनि जे लाइ कंदो। अगरि पंहिंजे लाइ हर को जीअंदो आहे, पर हक़ीक़त इहा ई आहे जेको ॿियनि जे लाइ जीअंदो आहे, जीअण हुनखे जीअंदो आहे। अच्छा बाबा, असां इहो ज़मीन ते वेंदा हुआसीं न ख़ान सां गॾु जीप में, त रस्ते में जेको ज़ईफ़ लट जो कुराड़ो वेंदो हो न, जी जी, गाॾी हलंदो हुयो, उनको पुछंदो हुयो बाबा काॾे वेंदे, चइसि साम्हूं ॻोठ आहे उते वेंदो वे, उनखे खणी अची उन ॻोठ ते लाहींदो हुयो। सुभान वरी जो वापसि ईंदा हुआसीं त छोकिरा पंहिंजो स्कूल 5-8 ॼणा वेंदा हुया न, त उनखे चए थो बाबा तव्हां किथे वेंदो, त साईं ॻोठ आहे, असां स्कूल में अचूं था, स्कूल ॻोठ वेंदासीं। अच्छा चलो वियो गाॾी, सुभान गाॾी में विया, सभिनी खे खणंदो पंहिंजो हुते ॻोठ ते लाहींदो। सो इहे मुंहिंजूं खूबियूं ऐं जा कम हुआ। अंदाज़ो लॻाए त मां हक़ीक़त इहा आहे, तॾहिं त चयुमि त इंसानु पंहिंजे लाइ हर को जीअंदो आहे, पर जेको ॿियनि जे लाइ जीअंदो आहे न, जीअण हुनखे अच्छा बाबा, इहो तव्हां ॿुधायो पिया पंहिंजी जवानी में आगा मोहसिन ख़ान सां गॾु जेको इंश्योरेंस जे टाइम ते हूंदो आहियो, त ओड़ो कोई इवेंट ॿुधायो हुन वक़्तु जेको ईंदो हुयो, असांखे खणी वेंदो हुयो, जीअं त कचहरी बंगले ते कंदा हुआसीं, पर हुते गप शप पार्टी जे बारे में, पंहिंजी दोस्ती जे हिसाब सां सॼे ॾींहं जी गुज़रण जे हालातनि जे बारे में ॻाल्हाए छाड़ाए करे वरी मूंखे अची छॾे वेंदो हुयो। मक़सदु आहे त दिलि न चवंदी त हिन वटि वञूं, वेठा हुआसीं कचहरी हले, ॻाल्हाइणु हले, महफ़िल हले। अच्छा, उन खां पोइ हाणे जीअं तव्हां मोहसिन ख़ान सां गॾु कमकार जे हिसाब सां टच में रहियो, उन हिसाब सां कोई इवेंट जीअं उन हिसाब सां हिनखे असां ईअं ॾिठोसीं त कॾहिं हिन जे मुंहं में गुंज न ॾिठोसीं, कॾहिं हिन जे ज़ुबान ते ग़लति लफ़्ज़ न ॾिठोसीं। नौकर आहे, मुंशी आहे या छाहे बि आहे, त अरे असां इहे लफ़्ज़ कोन ॿुधासीं। बाबा अदा को सां ॻाल्हाए त मुंशी चांहि पीती, चए पी त हलो हलो, यानी अहिड़े नमूने जा ज़ुबान हुई, इख़लाक़ हुयो जो असांजी बि दिलि ख़ुशि थी। बिल्कुलु बाबा, असां बि माना पंहिंजी उमिरि में माना चंद अहिड़ा जनाज़ा ॾिठा आहिनि जंहिंमें हाज़िर जीअं सभिनी खे रोईंदे ॾिठोसीं। हक़ीक़त इहा ई आहे सदाम सिंह, सच पुछो त जीअं मोहसिन अली ख़ान जो असां जनाज़ो ॾिठोसीं ऐं उन में हिकु हर माण्हू पढ़ियल लिखियल सुलझल, जीअं को न क़ीमती टाइम कढी करे हिन मंज़िल ते पहुचणो आहे, ऐं ईअं माण्हू पहुचंदे ॾिठासीं, ऐं ईअं ई माण्हू निमाज़ में शरीक थींदे ॾिठासीं, आख़िर ताईं दफ़नाइण ताईं ॾिठासीं, दुआ ताईं ॾिठासीं, सम्झे न, इहा हुनजी सचाई हुई। ऐं हक़ीक़त इहा यादि हे उहो घराणो हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी जो सरमायो। अॼु बि जेकॾहिं डिवीज़न सखर में पाकिस्तान पीपल्स पार्टी खे जेको रूह फूकियो वियो आहे न, उहो हिन जो फूकियल आहे, हिन घराणे जो फूकियल आहे। आगा बदरुद्दीन ख़ान जो फूकियल आहे, आगा सैदुद्दीन ख़ान जो फूकियल आहे, आगा नज़र अली ख़ान जो फूकियल आहे, ऐं ख़ासि करे आख़िर में जंहिं तरीक़े सां मोहसिन अली ख़ान निभायो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां, वरी ईअं कंहिं न निभायो। ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सरमाया, ऐं हिननि जी ज़िंदगी गुज़ारी आहे न मुकमिल खुलियल किताब वांगुरु। हीउ ख़ानदान जेको आहे न, हीउ उहो ख़ानदान आहे जो मां तव्हांखे ॿुधायां त हिन सिर्फ़ु ॾिनो आहे,
पतो कॾहिं कंहिंखे न थियो सबके खबर आहे सभु ख़बर आहे ऐं उन खां अलावा त जॾहिं बि हिन खां मिलियासीं न त सलाम तूं करे भाकुर पाण पाईंदो सलाम तूं करे भाकुर पाण पाईंदो ऐं हुनजो मिलण जो अंदाज़ ईअं हुयो जो जॾहिं बि मिलियासीं त ईअं महसूसु थींदो ॼणो की सैयद सां मिलियासीं के परहेज़गार सां मिलियासीं के अलाह वारे सां मिलियासीं अच्छा इहो मां चयुमि त तव्हां इहे नाले जॾहिं काॾूं हथु कई थोरो इहो ॿुधायो ऐं छा कंदो इहो त ॿुधायो तव्हां मूंखे ख़बर असल में बेटा असांजे सुल्तानपुर शहर में हा असांजे सुल्तानपुर जा जेके अमीर आहिनि सही ज़िंदा दिल इंसान ऐं इन्हनि जी काफ़ी वॾी हिस्ट्री आहे इंशाल्लाह मां अनकरीब हिकिड़ो अहिड़ो प्रोग्राम कंदुमि मां पंहिंजे सुल्तानपुर जे अमीरनि ते प्रोग्राम कंदुमि ऐं जीअं जीअं असांजे सुल्तानपुर जे अमीरनि बाक़ाइदे असांजे मुल्क खे असांजी सिंध खे न पर जे मुल्क खे सिंध खे सूबे खे ऐं हुन खां अलावा डिवीज़न खे पंहिंजे ज़िले खे पंहिंजे शहर खे जेकी हुननि इज़त बख़्शी आहे इंशाल्लाह ताला इन्हनि जी मां वाखाण ज़रूरु कंदुसि ऐं मां इन प्रोग्राम जे लाइ जिदोजहद में लॻो पियो आहियां ऐं अनकरीब इंशाल्लाह ताला हीउ मां प्रोग्राम कंदुसि ऐं मुंहिंजो हक़ु आहे मां सुल्तानकोट में रहां थो ऐं बिल्कुलु इन में को शक न आहे सुल्तानकोट जे अमीरनि जी अलाह पाक इज़त कई आहे ऐं असांजो हक़ु आहे असां जंहिं जंहिं बहितरीनु कमु कयो आहे असां उनखे कॾहिं न विसारींदासीं ऐं इंशाल्लाह ताला ऐं बिल्कुलु मां इहो अनकरीब प्रोग्राम कंदुसि आगा मसूम खान जे लाइ कुझु आख़िरी लफ़्ज़ ॿुधायो त बसि पोइ वीडियो कंप्लीट कयां मां जो असां जनाज़े में एतिरी ॾिठोसीं जो 12-13 सालनि जी उमिरि खां वठी 70-80 साल जी उमिरि ताईं शामिलु हुआ माण्हू यानी हिन जो इहो न हो त मुंहिंजे सन जी हिसाब हुजे यानी हर तबिके सां हर उमिरि वारे माण्हू सां जो इहो ई लहजो इहो ई इख़्लाक़ हूंदो हुयो हीअ असांजो सखर जेको ज़िलो आहे न डिवीज़न असांजी सिंध जी वॾी अहम डिवीज़न आहे 3 नंबर शहर असांजे सखर डिवीज़न में ऐं ज़िले में बाक़ाइदे मजलिस शुरा जा मेंबर रहंदा उन्हनि महफ़िलनि में विहण वारा अमीर आहिनि हाणे बि त वियो पुट खे ड्राफ्ट करणो पियो न त वञे पोइ सवारी ते बिल्कुलु हिन में को शक न आहे त पाकिस्तान जी जुडिशरी हुजे एग्जीक्यूटिव हुजे या जेको एस्टेब्लिशमेंट हुजे मीन्स हर उहिदनि ते इवन इंटरनेशनल लेवल ते इंटरनेशनल लेवल सम्झो था यूनाइटेड नेशन में जेको आहे अमीर पाकिस्तान जा कमु हुते जेको आहे माना सरंजाम ॾेई आहिनि पंहिंजी ड्यूटियूं जिनेवा कन्वेंशन्स में ऐं ॿियो अलाए केतिरा इंटरनेशनल डिस्प्यूट्स थिया आहिनि FATF में पाकिस्तान जॾहिं फाथल हुयो या ह्यूमन राइट्स या कुझु इशू हूंदा आहिनि त हुन में बि हिन वक़्तु बि तक़रीबन 2-3 साल पहिरियों जी तो मां ॻाल्हि ॿुधायां बिल्कुलु त पाकिस्तान खे सपोर्ट कयो ऐं बाक़ाइदे उन मसइलनि खे रिज़ॉल्व करायो पर आम माण्हू खे त ख़बर न आहे न उहा इंशाल्लाह न इंशाल्लाह मां इन ते प्रोग्राम कयो लिखियो आहे ऐं इंशाल्लाह त मां अनकरीब पंहिंजे ॻोठाणनि खे हक़ीक़त ॿुधाईंदुमि त असांजे सुल्तानपुर जे शहर में कहिड़ियूं कहिड़ियूं अज़ीम शख़्सियतूं रही चुकियूं आहिनि ऐं कहिड़ा कहिड़ा अज़ीम माण्हू हिन वक़्तु मौजूदु आहिनि सही इंशाल्लाह ठीकु आहे इहो मुंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे सही ऐं मां इहो पंहिंजो फ़र्ज़ु लाहींदुसि ज़बरदस्त बेटा शख़्सियत अहिड़ी प्यारी आहे आगा मसूम अली ख़ान जो विछोड़ो जेको आहे तमामु ॾुखियो विछोड़ो आहे ख़ुदा ताला हिन जे घर जे भातियुनि खे हिन जे अज़ीज़नि क़रीबनि खे हिन सां प्यार करण वारनि खे सब्र ऐं जमील ॾींदो पंहिंजे महबूब सदके मौला हिन खे जवाहर रहमत ॾींदो सही हिन में को शक न आहे हू इंसान दोस्त हुयो ऐं हुनजो इंसान सां साह वारी शइ सां वॾो प्यारु रखंदड़ माण्हू हुयो मन मोहिंदड़ शख़्सियत हुई ऐं ख़ुदा ताला हुनखे जवाहर रहमत में जॻारे असांजी इहा दुआ अथसि त नबी साईं जे नवाज़नि जो पड़ोसी कंदुसि आमीन मां इन अज़ीम शख़्सियत जे मथां हिकिड़ो शेर ज़रूरु चवंदुमि त सुंदड़ी तुंहिंजे भेट ॾिना के माग फुड़ा के लुड़क फुड़ा सुंदड़ी तुंहिंजे भेट ॾिना के माग फुड़ा के लुड़क फुड़ा जिन तोते पंहिंजी जान ॾिनी से पंहिंजो पाण मल्हाए विया से पंहिंजो पाण ख़ुदा